करता जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है। करता जो अपनी माँ से प्यार है, मेरा दरबार बड़ा ही सजाते हो। माँ को एक कमरा ना दे पाते हो, मेरा दरबार बड़ा ही सजाते हो। माँ को एक कमरा ना दे पाते हो, ऐसे बेटे को तो धिक्कार है। करता जो अपनी माँ से प्यार है, ऐसे बेटे को तो धिक्कार है। करता जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है। करता जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है। करता जो अपनी माँ से प्यार है, मुझको तो अपने घर में लाते हो। माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो, मुझको तो अपने घर में लाते हो। माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो, ऐसा घर मुझको ना स्वीकार है। करता ना अपनी माँ से प्यार है, ऐसा घर मुझको ना स्वीकार है। करता ना अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है। करता जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है। करता जो अपनी माँ से प्यार है। माता को छोड़ आया है वृद्धाश्रम में, फिर भी माँ क्या कहती है, आजा मिलने को अखियाँ तरसी है। तुझसे मिलने को ये माँ मरती है। आजा मिलने को अखियाँ तरसी है। तुझसे मिलने को ये माँ मरती है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। जयकारा शेरा वाली दा, बोल साचे दरबार की जय। जयकारा मेरे गोदरी वाले दा, बोल साचे दरबार की जय। हिक दफ़ो हिकिड़ो स्कूल हुयो जिते सभु ॿुढा ॿुढियूं पढ़ण लाइ वेंदा हुआ। शाम जो उहो स्कूल हलंदो हो कलाक खनि। हुनमें सभिनी ॿुढा ॿुढियुनि खे लिखणु, हिंदी, सिंधी ऐं मैथमेटिक्स बि, भई जीअं ॻणणु सिखनि पैसा। त टीचर उनखे चएसि थी, भई तो वटि 2 अंब आहिनि। हुन हिकु ॿुढे भाई खे चएसि थी, तो वटि 2 अंब आहिनि ऐं मां तोखे अञा 2 अंब ॾियां थी, त तो वटि घणा थिया, उनखे सम्झाइण जे लाइ। त ही चएसि थो, मूं वटि 2 आहिनि, तव्हां मूंखे 2 ॾींदा त मूं वटि 5 अंब थी वेंदा। त टीचर खे ॾाढो गुस्सो थो अचे। छा चवणु खपेसि हुनखे? 4 थी वेंदा। टीचर वरी सम्झाएसि थी, चएसि तो वटि 2 मां ॾियां थी अंब, वरी मां तोखे ॿिया 2 अंब ॾियां थी, घणा थी वेंदा तो वटि? चईसि 5 थी वेंदा। टीचर खे गुस्सो। ईअं 5-6 दफ़ा हुनखे सम्झाई, पोइ आख़िर रखी करे सभु अंब चएसि थी, मूंखे सम्झाए भई कीअं तो वटि 5 थी वेंदा। चएसि थो, हिकु पहिरीं खां ई मुंहिंजे थेले में पियो आहे। हिकु अंब पहिरीं खां ई मुंहिंजे थेले में पियो आहे। त इन कथा मां गुरु छा था सम्झाइनि, असां चङा भेरा वॾनि खे चवंदा आहियूं हीअं हलो असां सां गॾु, उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं असांजे तरफ़ां। हिते टीचर बि रॉन्ग न हुई
ॿुधो जेको शागिर्द हुयो उहो बि रॉन्ग न हुयो, ॿई पंहिंजे पंहिंजे जॻह ते सही हुया। टीचर चएसि पई 4 चओ, ही चए पियो 5 आहे। त इन मां असांखे गुरु छा थो सम्झाए, हू छा थो चएसि पहिरीं खां मूं वटि हिकु अंब आहे। त इन कथा मां इहो सम्झूं भई जॾहिं असां वॾनि खां एक्सपेक्ट कंदा आहियूं भई असांजे हिसाब सां हलनि, उन्हनि पास्ट में छा ॾिठो आहे असांखे उहो ख़बर आहे छा? जीअं हिकु नुंहुं चए थी पंहिंजे ससु खे, इहो मां पंहिंजे अखियुनि सां किसो ॾिठो आहे, भई मुंहिंजे टाइम टेबल ते हल। ठीकु आहे, उहा ससु मञण लाइ तयार ई कान्हे, पर जेका ससु हुई उहा बि कंहिं ज़माने में नुंहुं हुई। त उहा जॾहिं हिन घर में आई हुई त उनजी ससु, माना वॾी ससु चवंदासीं या ॾाॾी चऊं नंढी नुंहुं जी, उन पंहिंजे हिसाब सां हिनखे हलायो हुयो, ससु खे। वॾी ससु पंहिंजे नुंहुं खे पंहिंजे हिसाब सां हलायो, त हिनजे मन में बि उमेदूं हुयूं भई मुंहिंजी नुंहुं ईंदी त मां पंहिंजे हिसाब सां हलाईंदमि। त उहा इन करे नुंहुं जो ॿुधे ई न पई। त जीअं चीज़ पहिरीं खां मूं वटि हिकु अंब आहे, इन करे 5 थिया। त जेका ससु आहे उहा पहिरीं खां कुझु एक्सपीरियंस करे आई आहे नेगेटिव, पहिरीं खां हुनजे मन में कुझु पुरानियूं नेगेटिव यादियूं आहिनि, उनजे करे उनजो माइंड चेंज न थींदो। केतिरो बि नुंहुं हुनखे चए भई तूं मुंहिंजे हिसाब सां हल, उहा न हली सघंदी, छो त पहिरीं खां हिकु अंब हुन वटि आहे। त इन करे कंहिंखे बि असां एक्सपेक्ट न करूं भई उहो असां वांगुरु हले। सभई अगरि सेम हलनि त पोइ दुनिया हलंदी न हलंदी। सभिनी खे अलॻि अलॻि, सभिनी खे भॻवान हिन करे अलॻि अलॻि ठाहियो आहे, न त सभिनी खे सेम शक्लूं ॾे हा न, सभिनी खे सेम शक्ल, सेम हाइट, सेम कलर, सभिनी खे सेम ठाहिया। सभिनी खे अलॻि अलॻि ठाहियो अथई त सभिनी खे अलॻि अलॻि हलणु ॾियो। ईअं न चऊं भई ही फलाणो मूं वांगुरु हले, मां जीअं चवां तीअं ॿियो बि साम्हूं वारो उहो करे। सभिनी खे भॻवान अलॻि अलॻि ड्यूटीज़ ॾिनियूं आहिनि, सभिनी खे भॻवान अलॻि अलॻि दिमाग़ ॾिनो आहे। जीअं ॿुढे चई मूं वटि 5 आहिनि, टीचर सम्झे ई न पई, टीचर खे गुस्सो पियो अचे। त असांजी ॻाल्हि बि अगरि केरु न ॿुधंदो आहे पाण खे छा थींदो आहे, गुस्सो ईंदो आहे। मिंट में चई ॾींदा आहियूं हुनखे अकुल ई कान्हे, चई ॾींदा आहियूं कंहिंखे बि, पर उनखे असांखां वधीक अकुल आहे, छो त हुन पहिरियों बि हिकु गणे रखियो आहे, उहो नथो ॻाल्हाए। त कंहिंखे बि माना जीअं जेको हले थो, परमात्मा जीअं जंहिंखे हलाए थो उनखे हलण ॾियूं ऐं पंहिंजो गुस्सो करे पंहिंजी एनर्जी हुन में वेस्ट न करूं। बोल बाबा हरदास राम साहिब की जय। त सभई मिली करे गुरूअ खे मनायूं, पंहिंजो मनिड़ो जेको आहे उहो गुरूअ खे ॾियूं। मनिड़ो मातो सां लॻायो आ, दिलड़ी मातो सां लॻाई आ, सतगुरु सावरा तोखे पाए मां सभु कुझु पातो आ। हो मनिड़ो मातो सां लॻायो आयस मां बाबल तुंहिंजे दुआरे, रिश्ता नाता सभई विसारे, आयस मां बाबल तुंहिंजे दुआरे, रिश्ता नाता सभई विसारे, दासीअ जो मनिड़ो तव्हां सां लॻायो, दासी जो मनिड़ो तव्हां सां लॻायो, संगत जो मनिड़ो तव्हां सां लॻायो, सतगुरु सांवरा तोखे पाए मां सभु कुझु पातो आ। हो मनिड़ो मातो सां लॻायो आयस मां बाबल तुंहिंजे बनारे, चाहे बिगाड़े चाहे सवारे, आयस मां बाबल तुंहिंजे सहारे, चाहे बिगाड़े चाहे सवारे, सुख दुनिया जा बख्शे समूरा, सुख दुनिया जा बख्शे समूरा, कारज मुंहिंजा करे तो पूरा,
सब कुछ पातो आ हो मनड़ो मातो सा लगायो आ गुरु जे सदके आनंद में आया आया बबल खुश ॾाढी माया गुरु जे सदके आनंद में आया आया बबल खुश ॾाढी माया नाम जो सचो सौदो कयो नाम जो सचो सौदो कयो अॼु त बाबल मूंखे पंहिंजो कयो सतगुरु सावरा तोखे पाए मां सभु कुझु पातो हो मनड़ो मां तो सां लगायो राधा मनाया मीरा मनाया आया बबल तुझी प्यारी माया राधा मनाया मीरा मनाया आया बबल तुझी प्यारी माया लाल तुझे लाड़े माया लाल तुझे लाड़े माया जहिड़ी तहिड़ी तुझी माया सतगुरु सावरा तोखे पाए मां सभु कुझु पातो आ हो मनड़ो मां तो सां लगायो दिलड़ी मां तो सां लगाई सतगुरु सावरा तोखे पाए मां सभु कुझु पातो ओ मनड़ो मां तो सां लगायो बोल गोदड़ी वारे घनश्याम की जय। हिक पुजारी बि कृष्ण भगवान सां पंहिंजो मंदिरो लॻायईं त पोइ रोज़ कृष्ण भगवान खे नवा नवा कपिड़ा पाईंदो हो ज़ेवर पाईंदो हो हुनखे तयारु कंदो हो ऐं साक्षात ईअं ॼण अॻियां वेठा अथसि हुनजी आरती कंदो हो राति जो जॾहिं सुम्हारण जो टाइम हूंदो हो नंढड़े कृष्ण भगवान खे हिनखे दिलि थींदी मां हुते कुझु खाइण लाइ रखी वञा मतां भगवान खे बुख लॻे राति जो त 4 लड्डू खणी करे उते हुनजे बिस्तरे जे पासे में रखी वेंदो हो पुजारी ऐं पोइ दरवाज़ो बंदि करे वेंदो हो मंदिर जो ॿिए ॾींहुं सुबुह जो अची करे ॾिसे त उहे लड्डू जेके हुया बिखरियल पिया हूंदा हुआ अधु खाधल ऐं अधु किरियल पिया हूंदा हुआ पोइ ॾाढो ख़ुशि थींदो ऐं भाव सां उहो खणी करे पखियुनि खे ॾेई छॾींदो हो ईअं हिकु ॾींहुं हलियो इहे चङा साल हलंदो रहियो हिकु ॾींहुं वीचारे खां लड्डू रखणु विसरी विया घर पहुतो यादि आयोसि मां त लड्डू रखी न आयो आहियां हाणे चए थो ठीकु आहे कुझु फ़र्क़ु नथो पए उहा मूर्ति पई आहे भॻवान जी त ॿिए ॾींहुं सुबुह जो वञे त हुते कंगण हिकु गायब पियो हो जेके सोने जा कंगण पातल हुया कृष्ण भॻवान खे खोले करे ॾिसे त हुन में कंगण आहे ई न वञी करे पुलिस कंप्लेन कई चई भई मां कल्ह राति जो अञा बंदि करे वियो आहियां ऐं ॾिठो 2 सोने जा कंगण पातल आहिनि कृष्ण भॻवान खे हाणे अची करे ॾिसां थो त मूर्ति खे सोने जो कंगण ई न पातल आहे केरु त चोरी करे वियो आहे सॼी जांच करनि था भई किथे वियो कंगण किथे वियो पोइ हुते पासे में हिकु मिठाई वारे जो दुकान हो पाण पुलिस खे सॾु करे चएसि थो तव्हां इहो कंगण त न वेठा ॻोल्हो त सभु विया हुनजे दुकान ते भई तो वटि इहो कंगण कीअं आयो चएसि थो कल्ह राति जो हिकु छोकिरो नंढड़ो मूं वटि आयो हो अची करे मूंखे चई 4 लड्डू ॾे त मां चयोमांसि तोखे 4 लड्डू त ॾींदुसि पर तोखे पैसा ॾियणा पवंदा त उहो नंढड़ो छोकिरो मूंखे चए थो मूं वटि पैसा कान्हनि त चीज़ कुछ तो देना पड़ेगा ऐसे हम लड्डू नहीं देंगे भाई कुछ तो तोखे ॾियणो आहे असां ईअं तोखे शइ न ॾींदासीं त हुन नंढड़े ॿार वटि पैसा न हुया हुन मूंखे इहो कंगण लाइ करे ॾेई वियो भई तूं इहो रख पैसनि जे बदिरां पर मूंखे लड्डू ॾे मूंखे राति जो बुख लॻंदी आहे त उहे लड्डू वठी वियो मूंखां ऐं इहो कंगण मूं वटि छॾे वियो आहे हुनखे वठी विया मंदिर में
ॾेखारियऊं भई कृष्ण भगवान जी मूर्ति खे इहो हिकु कंगण पातल आहे त सम्झी वियो भई राति जो केरु आया हुआ मूं वटि, कृष्ण भगवान पाण आया हुआ। हाणे हुननि वटि पैसा किथां ईंदा, लॾूं वरितऊं, पैसा न ॾिनऊंसि, छा कयूंसि, हिकु कंगण लाइ करे ॾेई छॾियऊंसि हुनखे। बोल बाबा हरदास राम साहिब की। त चए थो असां वेंदा आहियूं गुरूअ वटि, असां खां वधीक गुरूअ खे आदत पइजी वेंदी आहे। पाण हिकु ॾींहुं न वेंदासीं हले, पर गुरू असांखे यादि कंदा आहिनि भई फलाणी किथे वई या फलाणो किथे वियो, उहे असांखे मिस कंदा आहिनि। पुजारी विसरी वियो 4 लॾूं रखण, लेकिन कृष्ण भगवान खे खपंदा हुआ 4 लॾूं, हुनखे आदत पइजी वई हुई, वञी करे पाण मिठाई जे दुकान तां वठी था अचनि। बोल बाबा हरदास राम साहिब की। जब भी मुझको याद करोगे ओ, जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे मैं आऊंगा। पिंपरी सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे मैं आऊंगा। जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, वाघोली सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। ध्यान लगाओ मुझे सामने ही पाओगे, ध्यान लगाओ मुझे सामने ही पाओगे। नहीं नजर से दूर कहीं तुम जा पाओगे, नहीं नजर से दूर कहीं तुम जा पाओगे। मदार खाओ धुनी लगाओ मैं आऊंगा। जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, पिंपरी सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। जब भी मुझको याद करोगे ओ, जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे मैं आऊंगा। जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, पिंपरी सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। मैं भक्तों से नहीं बिछड़ कर रह सकता हूँ, मैं भक्तों से नहीं बिछड़ कर रह सकता हूँ। भक्तों का दुख नहीं जरा भी सह सकता हूँ, भक्तों का दुख नहीं जरा भी सह सकता हूँ। भीतर के पट खोल दे, मन के तार मिला दो। जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, वाघोली सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे मैं आऊंगा। जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, वाघोली सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। गोदरी वाला मंडल से जो प्यार करेगा, गोदरी वाला मंडल से जो प्यार करेगा। भवसागर की लहरों में फिर नहीं बहेगा, भवसागर की लहरों में फिर नहीं बहेगा। यहाँ
खुशबू पहली जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, वाघोली सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे हो, जब भी मुझको याद करोगे मैं आऊंगा। जलगांव सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, वाघोली सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। पिंपरी सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। बोल गोदरी वाले घनश्याम की जय। पिंपली सौदागर जी मेरे अंदर उन्हनि जे धीअ जी शादी न पई थिए 3 सालनि खां। पोइ मंछा आंटी आई अंदर अची। जेके शिवलीला बिल्डिंग में आई आहे न, हा, उन्हनि ॿुधायुसि भई मंडली अचे थो हिकु दफ़ो। त दिसंबर जे महीने में मंडली आई ऐं जीअं अञा वेठी पहिरियों पहिरियों भॼन चालू थियो त चएती इहो ई भॼन असांजा गुरु ऋषिकेश में ॻाईंदा हुआ। तॾहिं उहो भॼन गायोसीं, गुरु वचनों को रखना संभाल के। अंदर नथा जो हिकु वचन अंदर आहिनि न जेके इहो ई भॼन मुंहिंजा गुरु हुते ऋषिकेश में ॻाईंदा हुआ। हाणे हुनजा गुरु ऋषिकेश में आहिनि पर हिनखे हिते मंदिर में अचणु थोरो सोचे पई भई साल खां चवे पई मंछांती भई अच है न आंटी। हा हा साल खां चवेसि पई भई तूं हिकु दफ़ो मंडली अच। अचो अंदर अचो आंटी। ॿाहिरि वेठो हिते बि आहे, हिते बि आहे। मैं ख़बर ही नहीं तव्हां ॿाहिरि वेठा हो। त आंटी हुनखे चएसि पई भई तूं अच मंदिर। हुनजी धीअ जी शादी न पई थिए साल अॻु खनि 1.5 साल अॻु। त मूंखे फोन लॻाई, मां बि चयोमांसि तव्हां मंडली अचो, हुते जेको रखी थो वञे बायोडेटा फोटो फटाफट बाबा हुनजा कम करे थो। हुते एप्लीकेशन पहुचणु खपे बाबा ताईं। त हीअ माता जीअं अञा वेठी, पहिरियों त शायदि उहो ई लॻंदो हूंदुसि भई मुंहिंजा गुरु ऋषिकेश वारा आहिनि त मां हिते बाबा हरदास राम साहिब वटि छो वञा। थी थो सघे ईअं, या पेर न वेंदो आहे ॿिए पासे। वीचारी जीअं अञा वेठी, बाबा हुनखे कंफर्म था करनि भई तूं उते ई आई आहीं। छो त पहिरियों पहिरियों भॼन उहो ई चालू थी वियो भई गुरु छा चयोसीं पहिरियों, वचनों को रखना संभाल के। हा, त ॾाढो ख़ुशि थी वई उहो भॼन ॿुधी करे। वरी कथा बि ईअं हली भई कलयुग ईंदो आहे। पहिरीं जॾहिं सत्संग शुरू थींदो आहे तॾहिं प्योर एनर्जी हूंदी आहे, जीअं ख़तमु थियण वारो हूंदो आहे सॼी एनर्जी जेका आहे उहा इम्प्योर। काल बीठो हूंदो आहे ॿाहिरि या कलयुग बीठो हूंदो आहे, उनखां बि सहन न थींदो आहे भई एॾो सुठो अंदरि सत्संग थिए वेठो। पोइ उहो अहिड़ा माण्हू अंदरि मोकिलंदो आहे जेके बंदि कराइण ईंदा आहिनि। अञा ईंदा न, अञा वेहंदा न। पहिरियों सवाल छा पुछंदा, अञा घणी देरि हलंदो सत्संग। उनखे अञा ईअं मां कथा ॿुधायां पई त उनजी निराणी अची पासे में वेठसि ऐं निराण चएसि थी अञा घणी देरि हलंदो सत्संग। ॾिनई फोटो बायोडेटा। 3 हफ़्तनि में हुनजी धीअ जी मंगणी थी वई। बोल गोदरी वारे घनश्याम की। तिरमूरी जे ॾींहं ते वधाई वरितऊं। ऐं वरी हाणे 18 अप्रैल उन्हनि जी शादी आहे हुते बॉम्बे में, गोवा में, सॉरी, हा गोवा में शादी अथनि 18 अप्रैल। त एॾो विश्वास थी वियुसि बाबा में। हा, सुनीता जो बि ॾिसो, सुनीता दीदी जो बि बाबा कमु कयो आहे। गोदरी वारे घनश्याम की। त ॾाढो ख़ुशि थी वई। वरी हाणे वेझो आई हुई, सभिनी लाइ केक वग़ैरह खणी आई। कहिड़ो ॾींहुं हुयो, मंगल। कुझु इहो त्योहार न हुयो न। जय बाबा। मंडली में इस बाबा तुझा कम पाणे कंदो। हले सोचती आहियां वरी पेर हलंदाई आहिनि, पेर हलंदाई। पोइ हिकिड़े ॾींहुं मां गुस्सो कयो मां ख़ाली पुछंदी चयोमांसि तूं पूरे 8 बजे अच, तोखे गीता मिलंदई, तुंहिंजा कम ॾिस बाबा कीअं जल्दी कंदई। बसि बराबरि आई गीता वटि।
ॿ दफ़ा वरी हाणे उहो थियण खां पोइ हुन ॾींहुं मिलण आयसि मूंखे ॾाढी ख़ुशी थी वियो कमु न्याणी पोइ वीचारो चए पियो तव्हां असांखे रस्तो ॾेखारियो मां तुम वेठो आहे असांखे उहो ई ॿुधाइण वारो न भई तव्हां रस्तो ॾिसो ॾे हलो विश्वास हुजे जॾहिं कम थियुसि पोइ चए पई काश पहिरीं अचाई जॾहिं मनसा आंटी ॿुधायो हुयो। बोल बाबा हरदास राम साहिब की कंदो बाबा पर कंहिंजे हथां। ऐं असांखे ईअं लॻंदो आहे असां नथा वञूं मंदिर पर जेसिताईं उन्हनि जो हुकुम अचे। बाबा मूं सभु पाते से असांखे सभु मतिलबु मां त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं हिन जा करिश्मा ॾिठा आहिनि मां ॿुधाए न सघंदी आहियां। अञा असांखे ॿिए पासे हाणे वञण दिलि न थींदी आहे चवंदा आहियूं न बसि इहो गुरू जो दर मिलियो आहे हिकिड़ो सचो असां ॿिए पासे बिल्कुलु ई छो काथे कुझु हलंदो काथे कुझु हलंदो पर हिते त जेको माना घुर सभु मिलंदो आहे देर आहे पर अंधेर असां चऊं न इन्हनि सालनि में नानी चवंदी अची रीटा जी मां एॾी जिद कोन्हे कबी त मां न छो तव्हांजी पाए नथी रीटा जी ससु चई अची हेॾा सामने रोज़ तुम अचो ई हाणे ॾिसो उन्हनि जे वञण खां पोइ सची ॿुधायो न असांखे ॿिए पासे अलाए छो ॿाहिरों मथो टेकदमि कहिड़ो बि मंदिर ईंदो पर अंदरि हिते ई वेंदो ॿियो काथे मंदिर में जीअं हाणे भॼन में चयोसीं भई पिंपरी सेवा मंडल में मेरे प्राण बसे त बाबा हुते वेठा आहिनि। जीअं कृष्ण भॻवान खे बुख लॻी ऐं पाण वञी लड्डू वठी आया त उहा मूर्ति न हुई कृष्ण भॻवान जी साक्षात पाण वेठा हुआ। त हिते असांजे मंदिर में बि बाबा जी मूर्ति कान्हे साक्षात बाबा वेठा आहिनि। 20 साल अॻु हिकु मूर्ति ठाराईसीं बाबा जी जंहिंमें बाबा सुम्ही पिया आहिनि ॾिठो हूंदो न सभिनी मंदिर में उते सुम्हियल पोज़ आहे बाबा जो। त अञा हिकु ॾींहुं उहा मूर्ति स्थापना थी ऐं उनखे सनी जेका इहा ईंदी आहे ज़री वारी या सिपियुनि वारी चादर ईंदी आहे सनी उहा सिपियुनि वारी उहा चादर विझी छॾियऊंसि। राति जो बाबा कंहिंजे सपने में विया चईंसि असांखे बि सनी चादर विधी अथव असांखे थधि थी लॻे असांखे गोदड़ी विझो। बोल गोदड़ी वारे घनश्याम की। त जिन जिन गोदड़ी ठाहे करे जलगांव मोकिली आहे पिंपरी धाम में बाबा खे चाढ़ी आहे उन्हनि जे घर में बाबा ॿार मोकिलियो आहे। बाबा चवंदा आहिनि गोदड़ी ॾेई वञो ॿार वठी वञो। जापानी आंटी आहे प्रकाश जी भेण प्रकाश लखवाणी जी उन्हनि खे बि चङी देर थी वई हुई ॿारनि शादी कई ॿार न पियो थिए त मंदिर आया त चयोसीं भई तव्हां बाबा खे गोदड़ी चाढ़ो। बराबरि गोदड़ी चाढ़ियऊं उन साल ई उन्हनि खे बाबा लक्ष्मी ॾिनी। ऐं मीना हरसिंघानी जे घर सत्संग थियो ॿिन्ही नुंहरुनि खे हिक जे लाइ कयूं सत्संग भई वॾे पुट खे ॿार नथो थिए पर 7 महीननि खां पोइ फोन आयो भई ॿिन्ही जी गोद भराई आहे। वरी रक्षाबंधन ते साॻियो बाबा जो सत्संग रखियो त वेठा आहिनि सभु कुझु उन्हनि वटि आहे पर असांखे वठण अचणु खपे। हिते हुते वञूं था भई हे हू ॾींदा पर जेके ॾियण वारा आहिनि उते विश्वास घटि था रखूं। सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां 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 हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां सतगुर दर तां बाबल दर तां सतगुर दर तां बाबल दर तां ओ बाग त खुलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां बाग त खुलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां कोई घुरे थो पुट चोलीअ में कोई घुरे थो कोई घुरे थो नुंहं डोलीअ में कोई घुरे थो नुंहं डोलीअ में हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां हर सुख मिलंदो आहे
दरता कोई चवे दुख दूर थन में जा, कोई चवे दुख दूर थिन में जा, कोई चवे कमरास थिन में जा, कोई चवे कमरास थिन में जा। ओ बाग तठंदो आहे मुंहिंजे बाबल दरता बाग तठंदो आहे मुंहिंजे बाबल दरता ओ बाबल दर जो अचे सवाली, बाबल दर जो अचे सवाली मोर न मोटे कॾहिं सुखाली, मोर न मोटे कॾहिं सवाली आनंद मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दरता आनंद मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दरता सभु कुझु 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 मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दरता। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। संसार के लोगों पर आशा न किया करना, संसार के लोगों पर आशा न किया करना, जब कोई नहीं अपना हरिओम जपा करना, हरिओम 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 हरिओम। दामन जमा लेना यह देश बेगाना है, दामन जमा लेना यह देश बेगाना है, इस जग में तुझे प्राणी वापस नहीं आना है, इस जग में तुझे प्राणी वापस नहीं आना है, हरि आप ही आएंगे बस याद किया करना, हरि आप ही आएंगे बस याद किया करना, जब कोई नहीं
आप ही आएंगे, बस याद किया करना। प्रभु आप ही आएंगे, बस याद किया करना। जब कोई नहीं अपना, हरि ओम जपा करना। जब कोई नहीं अपना, हरि ओम जपा करना। हरि ओम 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 हरि ओम। तू दुख से न रो प्रेमी, हरि तुमसे दूर नहीं। तू दुख से न रो प्रेमी, हरि तुमसे दूर नहीं। भक्तों का दुखी होना दाता को मंजूर नहीं। भक्तों का दुखी होना दाता को मंजूर नहीं। हरि आप ही आएंगे, बस याद किया करना। हरि आप ही आएंगे, बस याद किया करना। जब कोई नहीं अपना, हरि ओम जपा करना। जब कोई नहीं अपना, हरि ओम जपा करना। जब कोई नहीं अपना, हरि ओम जपा करना। थोड़ो केरु मदद कंदो आहे, उनखे भॻवान खां वधीक सम्झंदा आहियूं। भॻवान खे विसारे करे उन माण्हूअ जे पुठियां ई लॻी वेंदा आहियूं, भई हिन मूंखे मदद कई। पर ईअं न सम्झंदा आहियूं भई उहा मदद कंहिं मोकिली, भॻवान मोकिली। त पहिरीं शुक्रानो असांखे भॻवान जो ई करणो आहे। हिकु माता डेली मंदिर वेंदी हुई, ॾाढो विश्वास हुयसि भॻवान में। हिकु ॾींहुं ॿार बीमार थी पियुसि गांव में, त चयूंसि वञ शहर वञी हुनजो इलाज कराए। ॿई ज़ाल मुड़ुस विया शहर, ॿार जो इलाज चालू थियो ऐं रोज़ ख़र्च थिए। इहे रोज़ वञी बाबा खे, पंहिंजे गुरूअ खे शुक्र मनाए, भई ठीकु आहे, वरी बि तव्हां ॾस ॾिनो, वरी बि इलाज चालू आहे, पैसा बि तव्हां अरेंज कंदा। पर कॾहिं बि कंप्लेन वञी न कंदी, दुखी न थींदी हुई। ॾाढो विश्वास हुयसि पंहिंजे भॻवान जे मथां। ॿिए ॾींहुं डॉक्टर चएसि थो अॼु 10,000 रुपया जमा कर। त सोचे थी भॻवान मूंखे पाणी किथां न किथां मोकिलंदो। वञे थी मंदिर, उते हिकु सेठ मिलियुसि। उन 10,000 जो लिफ़ाफ़ो ॾिनईसि, चईसि वठी 10,000 वञी पंहिंजे पुट जो इलाज कराए। त पुछेसि थी भई तोखे कीअं ख़बर पई मूंखे 10,000 जी ज़रूरत आहे? चईसि जिते तुंहिंजो ॿारु हुयो उनजे पासे वारे पलंग ते मुंहिंजी ज़ाल हुई। अॼु हुनखे डिस्चार्ज मिलियो आहे ऐं मां निकिरंदे वक़्तु सॼी ॻाल्हि ॿुधी आयुसि भई तव्हांखे डॉक्टर छा चयो आहे, 10,000 रुपया जमा करो। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां मंदिर ईंदा आहियो, मां बि डेली मंदिर ईंदो आहियां। मां चयो मां हिते ई अची तव्हांखे ॾेई छॾां। वरी पंहिंजी एड्रेस ॾेसि थो, कार्ड ॾेसि थो, भई तूं इहो कार्ड रख, वरी तोखे कॾहिं ज़रूरत पए तूं मूं वटि अचिजांइ। त हीअ ख़ाली पैसा वठेसि थी, पर कार्ड नथी वठेसि। चएसि थी मुंहिंजो कृष्ण या मुंहिंजो भॻवान मूंखे पाणे ई कंहिंजे न कंहिंजे हथां मोकिलंदो, पर तुंहिंजो कार्ड मां न वठंदसि। मां हिन ई दर ते वरी ईंदसि, पाणे ई मूंखे उहो कंहिंजे न कंहिंजे हथां मोकिलंदो। त पाण खे एतिरो विश्वास हुजणु खपे भॻवान ते, भई करण वारो भॻवान आहे, सिर्फ़ु कंहिंजे हथां कराए थो। पंहिंजो हिकु कमु थींदो आहे कंहिंजे हथां, भॻवान खे विसारे करे उन माण्हू जे पुठियां लॻी वेंदा आहियूं। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। मुंहिंजे मन खे लगे न प्यारो, मुंहिंजे दिल खे लगे न प्यारो, हो तो बिन ही जहान सारो, हो तो बिन ही जहान सारो। मुंहिंजे मन खे लगे न प्यारो,
दिल खे लगे न प्यारो दुनिया खे आज़मायुम दुख दर्द खे वधायुम हो दुख दर्द खे वधायुम दुनिया खे आज़मायुम दुख दर्द खे वधायुम हो दुख दर्द खे वधायुम हिक तो साही नीह लगायुम हिक तो साही दिल लगायुम हो तू आही दिल जो सहारो हो तू आही दिल जो सहारो मुझे मन खे लगे न प्यारो मुझे दिल खे लगे न प्यारो दुनिया पे नींद थी मूं पर तैसा संगत छिनी मूं हो तैसा संगत छिनी मूं दुनिया पे नींद थी मूं पर तैसा संगत छिनी मूं हो तैसा संगत छिनी मूं हिक तो साही दिल गंढी मूं हिक तो साही दिल गंढी मूं हो छाका कयव किनारो हो छाका कयव किनारो मुझे दिल खे लगे न प्यारो मुझे मन खे लगे न प्यारो तू न था मूसा माँ बाबल तो साठ दस हो माँ बाबल तो साठ दस तू न था मूसा माँ बाबल तो साठ दस हो माँ बाबल तो साठ दस तू लिखंदे मां गोले लहंदस तू लिखंदे मां गोले लहंदस हो तोड़े हुजे अंधारो हो तोड़े हुजे अंधारो मुझे मन खे लगे न प्यारो मुझे दिल खे लगे न प्यारो ओ तो बिन ही जहान सारो ओ तो बिन ही जहान सारो मुझे मन खे लगे न प्यारो मुझे दिल खे लगे न प्यारो बोल गोदरी वारे घनश्याम जुमेली वरी सत्संग आहे लक्ष्मी निवास में ओपन लॉन जे साम्हूं रामचंदानी वारनि जे घर मीना रामचंदानी त साॻियो टाइम सॼी संगत खे वेनती आहे हुते ज़रूरु अचो 5:30 खां 7:30 लक्ष्मी निवास में ऐं मंगल ॾींहुं मंदिर में बि थींदो आहे जेको जेको मंगल टाइम कढी सघो सभई ज़रूरु अचो मंदिर 6 खां 8 हुते मंदिर में सत्संग थींदो आहे बाबा हरदास राम मंदिर में हमेशा मां फर्स्ट लाइन में वेंदा हा चेयर ते पहिरीं लाइन में वेंदा हा चेयर ते हिकु ॿ वीडियो आहिनि मंदिर जा हुनमें आंटी वेठा आहिनि शीला आंटी वाघोली में ईंदा बस में वया